आखिर कलर काॾे वियो जॾहिं त अञा स्टार्टिंग आहे ऐं ॿिए में कुझु सेठनि वटि वियुसि जिन पंहिंजा पंहिंजा रेट ॿुधाया ऐं हिकु रेट कोन्हे। जॾहिं त मालूम इहो थियो आहे त यूरिया जो जेको हींअर कंपनी मां रेट आहे उहो आहे जेको आहे 2100 साढा 2100 रुपया ऐं हिते जेकॾहिं मालूम कयो वियो त उहे 25 खां 2600 हींअर सेल कनि पिया। हाणे ऐं जेको DAP जो रेट आहे उहो 850 ते पहुतो आहे जॾहिं सब्सिडी ॾिनी आहे गवर्नमेंट उन खां पोइ। हाणे 8,500 वारो 8,500 उन वारो जॾहिं मां मालूम कयो त 10,000 खां 11,000 ॿुधायो थो वञे पियो। उहो बि सीक्रेट नमूने सां, ओपन मार्केट कोन्हे। काफ़ी माण्हू मिलिया जेके तमामु घणा फर्टिलाइज़र परचेज़ करण जे लाइ जेको आहे परेशान नज़र आया। हाणे जेकॾहिं गवर्नमेंट असांजी जेकॾहिं तदारक कंदी, DC साहब कंदो, AC साहब कंदो त इन्हनि जेके माफ़िया आहिनि इन्हनि ते को कानूनी एक्शन खणंदो त आबादगारनि जे लाइ भलो थींदो। जेकॾहिं न त आबादगार अॻे ई बोड मुतासिर रहिया पिया आहिनि, बरसाति मुसाफ़िर रहिया आहिया, कंहिंजा घर कोन्हनि के, कंहिंजा सभिनी जा फसल तबाह थी चुका आहिनि। जेकॾहिं हिन पोज़ीशन में ऐं कलर टाइम ते जेकॾहिं आबादगार न ॾींदो, उहो जहिड़ो ग़रीब आबादगार जेकॾहिं न ॾींदो त उहा का प्रोडक्ट न खणंदो ऐं प्रोडक्ट न खणंदो त इहे सेठनि में जेके इहे माफ़िया आहिनि इन्हनि वटि ई कर्ज़ी रहंदो। पोइ इन जे लाइ मजबूरन मूंखे प्रेस कॉन्फ्रेंस करणी पई। 2000 जेको अॻियो साल गुज़री वियो 2021 इन में भी इहा कंडीशन थी, शॉर्टेज जेकी फर्टिलाइज़र जी थी 1700 यूरिया वारी बोरी जेको आहे असां 2800 में परचेज़ कई। तमामु घणो दाहूं कयूंसीं, AC साहब खे कंप्लेनूं कयूंसीं, DC साहब खे कंप्लेनूं कयूंसीं ऐं जेके आहिनि एग्रीकल्चर जा हायर अथॉरिटीज़ आहिनि उनखे कंप्लेन कयूंसीं, पर तंहिं हूंदे बि को बि असांजो तदारक न थियो। सो लिहाज़ा हिन सीज़न में बराए महिरबानी AC साहब खे बि रिक्वेस्ट आहे, मुंहिंजो राब्तो बि थियो AC साहब सां। AC साहब चयो त हिननि जा सैंपल बि वरिता विया आहिनि ऐं इनशाला उन्हनि ते जेको आहे एक्शन खयो वेंदो। पर इहे सभु ज़बानी ॻाल्हियूं आहिनि, को अमली ॻाल्हि कोन्हे। DC साहब सां बि मुंहिंजी हींअर जेको आहे राब्तो करण जी कोशिशि मूं कई, पर इतफ़ाक़न उन जेको आहे सो नंबर न खयो। पर हिन प्लेटफॉर्म तां मां DC साहब खे इहो रिक्वेस्ट करणु थो चाहियां ऐं AC साहब खे ऐं इवन मुखियाकार इहे ई असांजा तालुके जा ऑफिसर आहिनि। ज़िले जो ऑफिसर DC साहब आहे ऐं कमिश्नर साहब खे हिन प्लेटफॉर्म तां मां रिक्वेस्ट थो कयां त बराए महिरबानी असां ग़रीब माण्हुनि जी, ग़रीब हारियुनि जी ज़िंदगी बचायो ऐं इन माफ़िया खां असांजी जान छॾायो, इन्हनि ते एक्शन खणो। इन